बाबा गुजरल एक कचहरी में तव्हां मुख्तसर नमूने समझायो त फ़लसफ़ो किथां शुरू थियो। अॼु इहो ॿुधाए त फ़लसफ़ो कीअं शुरू थियो। पुट पाण फ़लसफ़ो पढ़ण वारे अंदाज़ बदिरां समझण वारे नमूने फ़लसफ़ो फुलोरे रहिया आहियूं। अॼु पाण इहो ॾिसंदासीं त मादा परस्ती जी शुरूआत कीअं थी। पाण पोइ रिहाइण में ॾिठो त इंसान जॾहिं ॾंद कथाउनि ऐं किसनि खे छॾे पंहिंजे अहसास ऐं फ़िक्र जो इस्तदलाल सां इस्तेमालु करणु शुरू कयो त फ़लसफ़ो पैदा थियणु शुरू थियो। इंसान वहमनि ऐं विसविसनि बदिरां साइंसी अंदाज़ में बुनियादी सुवाल पुछण शुरू कया त मादो अॻु में आहे या शऊर। मतिलबु त मादो ज़हन खे पैदा करे थो या ज़हन मादे खे। इहो बहस हलंदे ॿिया मकतब फ़िक्र बि उभरिया, पर ॿ वॾा मकतब फ़िक्र अॻियां आया। हिकु मिसालत पसंदी ऐं ॿियो मादा परस्ती। मतिलबु त फ़लसफ़े जा ॿ वॾा रस्ता निकिरी आया, माइंड एंड मैटर। बाबा इन्हनि इल्मी रस्तनि जी इल्मी मंज़िल साॻी आहे या अलॻि अलॻि आहे? ॿिन्ही जी इल्मी मंज़िल हक़ीक़त ताईं पहुचण आहे, पर ॿिन्ही जा बुनियाद दलील जा तौर तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। मादा परस्तनि जो बुनियाद पंजनि हवासनि ते बीठल आहे। मतिलबु त शयूं महसूसात मंझां निकिरी इंसानी अदराक में अचनि थियूं। ॿियो आहे फ़िक्र, जेको कॾहिं कॾहिं अहसासनि खां अलॻि बि ख़्याल जोड़े वठे थो। फ़िक्र ऐं महसूसात जो फ़र्क़ु सम्झायो बाबा। फ़िक्र खे फ़िलहाल हिकिड़े पासे रखूं था। ॻाल्हि कंदासीं महसूसात जी। इंसान जॾहिं चौतरफ़ ॾिसे थो त सभ खां पहिरियां जेका शइ इंसान जो ध्यानु छिकाए थी सो आहे मादो। मतिलबु त अखियुनि अॻियां जबल आहिनि, तारा आहिनि, भिटूं आहिनि, वण ॿूटा आहिनि। इंसान जॾहिं मादे खे ॾिसे थो त इंसान इहो महसूसु करे थो त मादो हमेशह मकान यानी स्पेस में मौजूदु आहे। ॿिज मां वण फुटे थो, मतिलबु त मादो हरकत या तब्दीली में आहे। जीअं इंसान जे हवासनि मादे खे हरकत या तब्दीलीअ में ॾिठो त ज़मान या वक़्त जो तसवर पैदा थियो। इंसान मादे खे तब्दील थींदे ॾिठो त खेसि अहसास थियो त इहा हरकत बि किन कानूननि मूजिबि थी रही आहे, जिन में काज़ एंड इफेक्ट जो तरीक़ो कार फरमा आहे। न्यूटन जा क़ाइदा ऐं हर शइ साकिन हुजण वारा फ़लसफ़ियाना दलील अॻिते जो मामिलो आहे। पर फ़लसफ़े खां अॻु जो हिकु आम माण्हू बि मादो, उन जी चुरपुर ऐं उन जा सादा कानून सम्झी सघियो थे त मुक़रर वक़्त ते सिज उभिरे थो, ॿिज फुटे थो, जानदार फना थी मिटीअ में मिली वञनि था। इहे महसूसात जी दुनिया में विजूदी हक़ीक़तूं हुयूं, जिन मां नतीजा कढणु वरी फ़िक्र जो कमु आहे। उन दौर जे इंसान पहिरियों फ़िक्री नतीजो इहो कढियो त मादो फना थींदो त मकान केॾांहुं वेंदो। उन करे मादे जे उबतड़ अदम मादा जो तसवर करे ई नथो सघे ऐं ईअं इहो नज़रियाती तसवर क़ाइमु थियो त मादो अज़ली ऐं अब्दी आहे। ॿियो नज़रियाती नतीजो इहो कढियो वियो त मादे जी चुरपुर बीह रही त वक़्तु शुरू थी चुको आहे, इहो केॾांहुं वेंदो। मादे जी चुरपुर पोयां का मंज़िल न आहे। उन करे काइनात अज़ली ऐं अब्दी हुजण सां गॾु बेमक़सद बि आहे। इहो उन दौर जे फ़लसफ़नि नतीजो कढियो। बाबा मादो त पंहिंजा फार्म तब्दील कंदो रहंदो आहे। पुट इहे पोइ जी साइंस जूं ॻाल्हियूं आहिनि। हींअर पाण तनक़ीद न पिया करियूं, हींअर पाण इहो पिया ॾिसूं त मादा परस्ती जी शुरूआत कीअं थी ऐं शुरूआत में फ़लसफ़नि हवासनि ते बुनियादु रखी कहिड़ा नतीजा कढिया। पाण ॾिठो त इंसान पंहिंजे हवासनि मूजिबि जॾहिं अदम जो तसवर करण खां बेवस थियो ऐं चुरपुर मां पैदा थियल वक़्त खे रोके न सघण जो तसवर क़ाइमु कयो त मादी काइनात खे अज़ली, गैर फ़ानी ऐं बेमक़सद हुजण जो नज़रियो क़ाइमु थियो। मतिलबु त इंसान जे हवासनि में ईंदड़ वजूदी हक़ीक़तूं हुयूं जिन फ़लसफ़े खे जनम ॾिनो। रुगो ईअं बि न हो। विजूदी हक़ीक़तुनि ते बुनियादु रखी इंसान जेके फ़िक्री नतीजा कढिया उन्हनि जा ॿ क़िस्म हुआ। हिकिड़ा फ़िक्री नतीजा उहे हुआ जिन जो बुनियादु अक़ली इस्तदलाल ते मौजूदु हो। मिसाल तौर पंहिंजे अॻियां मानी ईंदी त पाण इहो फ़िक्री नतीजो कढंदासीं त पक सां टांडो ॿरियो हूंदो, तॾहिं मानी पकी हूंदी। इहो ई सोचण जो तरीक़ो आहे जितां मादा परस्तीअ जी शुरूआत थी आहे ऐं हवासुनि खे इल्म जो क़ाबिल एतबार ज़रियो करार ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ मिसालियत पसंदी आहे जंहिंजो बुनियादु इंसानी हवासुनि बदिरां इंसानी फ़िक्र ऐं वजदान ते आहे। ॻाल्हि वरी उते अची बीहे थी त मिसालियत पसंद चवनि था त ज़हन अॻु में आहे जंहिं मंझां मादे जो ज़हूर थियो आहे ऐं मादा परस्त चवनि था त मादो अॻु में आहे जंहिं मंझां ज़हन फुटी निकितो आहे। बिल्कुलु ईअं जीअं ॿिज मंझां वण फुटी निकिरे थो।
हवासन सां ॾिसूं था त मादो मकान में आहे, ॿिज मंझा वण फुटे थो त मतिलब त मादो काज़ एंड इफेक्ट में आहे। मादो लागी तो वक्त जी हरकत में बि आहे। छा इहो ख़त्म बि थिए थो? न, हरगिज़ न। मादो ख़त्म नथो थिए। हिकु वण फुटी उभरी मिटीअ में मिले थो, मतिलब त उनजो हिकु जुज़ो ज़मीन में मिली ख़त्म थिए थो, पर मादो मौजूदु आहे। बस रुगो मादे में तग़य्युर पैदा थिए थो। इहो हिकु सूरत मां निकिरी ॿी सूरत में पहुचे थो। मादो ख़त्म नथो थिए, पर उन जी शुरूआत बिग बैंग खां थी हुई। दिलावेज़ तकड़ न कर, हींअर पाण मादा परस्तीअ जी चाउंठ ते बीठा आहियूं। पंहिंजे वक़्त ते मार्क्स बि हिन ई हवासन वारी लाइन ते पैदा थींदो। साइंस अञा वधीक मादे जी चीर फाड़ कंदी ऐं इल्मी सतह ते बिग बैंग जो धमाको बि थींदो। हिते पाण मादा परस्ती जी शुरूआत जी ॻाल्हि पिया करियूं। अॻिते हली फ़लसफ़ी जॾहिं उनखे चैलेंज कंदा त महसूसात जी दुनिया में अखियुनि अॻियां रंग बि ग़ाइब थी वेंदा। कमान मां छुटल तीर हिकु लम्हे में हिकु हंधि बीठल हुजण जो दलील बि अॻियां ईंदो। ज़ुबान जो ज़ाइको महसूसात जे फ्रेम में विचड़ंदे महसूस थींदो। दिलावेज़ मतलब त फ़लसफ़ी मख मंझा पितो कढी ॿाहिरि रखंदा।